हाणे साहब जी न पर ॾोहारनि जूं तस्वीरूं लॻंदियूं। जी हाँ, कराची पुलिस जे ऑफिसरनि जूं वॾियूं वॾियूं तस्वीरूं जेके बैनरनि, पोस्टरनि ऐं होल्डिंग ते अहिड़ी शान सां नज़र ईंदियूं हुयूं ॼण शहर जे हर शहरी खे ऑफिसर साहब जो चहिरो यादि कराइणु ज़रूरी हुजे। जेकॾहिं उहे तस्वीरूं ओचिते ग़ाइबु थी वञनि त छा वाक़ई कराची पुलिस में मुंहिंजी तस्वीर, मुंहिंजो बैनर वारो दौरु ख़तमु थी वेंदो? बिल्कुलु न, छो त पुलिस जी हुकुमनि ते यकीन करणु ॾाढो ॾुखियो आहे। वधीक तफ़सील लाइ असां सां गॾु रहिजो। अस्सलाम वालेकुम, मां आहियां GM खोखर, मां ॾिसी रहिया आहियो FIR डिजिटल। हाणे ज़रा तसवर करियो, ऑफिसर साहब सुबुह जो गाॾी में वेठी ऑफिस वञी रहियो आहे। रस्ते में पंहिंजो वॾो बैनर ॾिसी ख़ुशि थिए थो, गाॾी रोकराए शीशो हेठि करे थो ऐं चवे थो, वाह, अॼु त तस्वीर तमामु सुठी आई आहे। पर हाणे जेकॾहिं साॻी जाइ ते वञी ॾिसे ऐं तस्वीर ई ग़ाइबु हुजे त शायदि पहिरियों सुवालु उहो ई कंदो, ही बैनर कंहिं लाथो? जवाबु ईंदो, सर हुकुम मथां आयल आहे। ऑफिसर हैरान थी करे पुछे थो, पर तस्वीर त मुंहिंजी हुई। जवाबु मिलेसि थो, इन्हीअ करे त लाथी वई आहे सर। कराची पुलिस चीफ आज़ाद खान जे सर्कुलर मूजिबि हाणे सरकारी तशहीर में कंहिं बि पुलिस ऑफिसर जी ज़ाती तशहीर या तस्वीर इस्तेमालु न कई वेंदी। याने हाणे बैनर लॻंदो त पुलिस जो, पोस्टर लॻंदो त पुलिस जो, कारकर्दगी ॾेखारी वेंदी त पुलिस जी, पर ऑफिसर साहब जी वॾी तस्वीर बसि उहा हाणे मोबाइल जी गैलरी में महफ़ूज़ रखो। छो त अॻु वारो मंज़र कुझु हिन तरह हूंदो हो, मथां वॾो नालो, हेठां वॾो उहिदो ऐं विच में ऑफिसर साहब जी एतिरी वॾी तस्वीर जो ॾिसी लॻंदो हो ॼण पुलिस जी कारकर्दगी खां वधीक फ़ोटो शूट जी कारकर्दगी ॾेखारियल हुजे। हाणे कराची पुलिस चई रही आहे, SSP, DSP, SSO, भाऊ, शख़्सियत न इदारो ॾेखारियो। याने जेकॾहिं पुलिस ॾोहारनि खे गिरफ़्तार करे थी त बैनर ते ॾोहारी जी गिरफ़्तारी वारी तस्वीर ऐं ॻाल्हि हूंदी, ऑफिसर साहब जो फ़ोटो शूट न हूंदो। जेकॾहिं का वॾी कार्रवाई थिए थी त लिखियो वेंदो, कराची पुलिस जी शानदार कार्रवाई, न त ॾिसो कार्रवाई। सां गॾु ऑफिसर साहब बि ॾिसी रहिया आहिनि। ऐं पाबंदी रुॻो बैनरनि ताईं महदूद नाहे। बिलबोर्ड, होर्डिंग, पोस्टर, स्टैंडरी, पब्लिक ड्रॉप, इश्तिहारी मवाद, पुलिस गाॾियूं, इमारतनि जे ॿाहिरां तशरीह, अवामी हंधि, सोशल मीडिया, इलेक्ट्रिक मीडिया, ॿिनि प्लेटफॉर्मनि ते बि ज़ाती तशहीर खां पासो करणो पवंदो। याने हाणे ऑफिसर साहब जेकॾहिं पंहिंजी तस्वीर वारो पुराणो होर्डिंग ॾिसी त शायदि दिलि में चवंदो, यार, ही मुंहिंजी तस्वीर हुई या तारीख़ जो हिसो। पर हिकु ॻाल्हि वाज़े आहे त पुलिस शहीदनि जूं तस्वीरूं हिन पाबंदी खां अलॻि आहिनि। शहीदनि जी यादि तक़रीबन में ख़राज अक़ीदत जी मजाज़ मौक़नि ते संदसि तस्वीरूं एहतराम सां इस्तेमालु करे सघजनि थियूं। असलु पैगाम उहो आहे त ऑफिसर ईंदा, ऑफिसर वेंदा, ट्रांसफ़र थींदा, पोस्टिंग थींदी, पर कराची पुलिस रहंदी। इन करे हाणे उमेदु उहा आहे त शहर जे भितनि ते तस्वीरुनि जो क़द घटि में कारकर्दगीअ जो क़द वॾो थींदो। छो त अवाम खे उहो ॾिसण में दिलचस्पी आहे त पुलिस छा कयो, न त पुलिस ऑफिसरनि जी तस्वीर केतिरी वॾी आहे। ऐं जेकॾहिं सुभाणे कंहिं बैनर ते वरी कंहिं ऑफिसर जी वॾी तस्वीर नज़र अची वई त सवालु उहो न हूंदो साहब केरु आहिनि, ऐं सवालु उहो हूंदो त साहब तस्वीर हिते कीअं पहुती। हुकुम त कुझु ॿियो हो। कराची पुलिस जो नओं पैगाम बिल्कुलु साफ़ आहे। चहिरो न कारकर्दगी, शख़्सियत न इदारो, तस्वीर न ख़िदमत। ऐं हाणे जेकॾहिं ऑफिसर साहब खे वाक़ई मशहूरु थियणो आहे त बैनर ते न, कम में नज़र अचणो पवंदो। अहिड़ियूं दिलचस्प ऐं अहम स्टोरियूं ॾिसण लाइ FIR डिजिटल खे सब्सक्राइब कयो, फेसबुक खे फॉलो कयो, शेयर ऐं लाइक करणु न विसारींदा। ख़ुदा हाफ़िज़।